बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु हिते मैसर हाउस ते मुंहिंजो अचणु गस्टा सिंध जे हक़ ऐं मफ़ाद जे ख़ातिर आहे। असांजी इहा कोशिशि रही त गस्टा सिंध गवर्नमेंट सेकेंड टीचर एसोसिएशन खे मुनज़म ऐं मज़बूत ॾिसणु चाहियूं था। ऐं मां इहो नथो चाहियां त तनज़ीम में का ग्रूपबंदी हुजे। मां इंतिहाई मशकूरु आहियां भाउ मक़सूद मैसर जो ऐं पंहिंजे बिरादर ऐं भाउ अमजद जो, जिन वॾी इज़त ॾिनी, मान ॾिनो। मां इहो मैसेज पंहिंजे हाजी नूरुद्दीन पवार समेत खणी आयुसि त गस्टा हिकु थिए ऐं पाण में इहे ग्रूपबंदियूं ख़तमु कयूं। उनजी भाउ मक़सूद वॾी मोट ॾिनी, असांजी क़यादत ते एतमाद कयो ऐं हुन इहो ऐलान कयो त बाबा गस्टा हिकु आहे ऐं असांजो को बि ग्रुप कोन्हे। इनशा ताला असांजी कोशिशि आहे, मुंहिंजो बि आख़िरी टेन्योर आहे। मां चाहियां थो त वेंदे हिकिड़ो गुड मैसेज सिंध में हुजे त तनज़ीम मुनज़म तनज़ीम जंहिंखे माउ था सॾियूं उहा हिकु आहे। असांजूं ज़ाती अनाऊं ज़ाती मफ़ाद उनजे अॻियां का बि अहमियत नथा रखनि। उस्तादनि जी तनज़ीम ऐं साॻी उस्ताद जी तनज़ीम, ॿियो असां में को बि को ज़ाती का रंजश रुसामो कोन हो। तनज़ीमी उसूली इख़्तिलाफ़ हुया, उहे अॼु ख़तमु थी विया आहिनि ऐं मां सम्झां थो सॼी सिंध में ख़ुशी जी लहर वेंदी त असां ॿई ॿाहिरि गॾु वेही ऐं गस्टा जे लाइ हिकिड़ो सुठो मैसेज ॾिनो आहे। अॼु गस्टा जो मरकज़ी सदर मोहतरम हाजी मोहम्मद अशरफ ख़ासखेली वॾी दिलि जो मुज़ाहिरो कंदे गस्टा खे हिकु थियण जो मैसेज खणी असां वटि कई आयो आहे पंहिंजे दोस्तनि साथियुनि सां गॾु। ऐं उनजे इन जेका पहल आहे उनखे गस्टा जे जेको दिलि में दर्द आहे गस्टा खे करण जो, उहो जॾहिं असांखे मैसेज हाजी साहिबु ॾिनो त असां उनखे फ़राख़ दिलीअ सां बहितर सम्झंदे हाजी साहिब जे अचण खे मान ॾियूं था, मुकमल तौर ते मान ॾियूं था। ऐं असां बि इन ई शइ जा क़ाइल आहियूं त जेका तनज़ीमुनि जे अंदरि धड़ाबंदी आहे उहा धड़ाबंदी तनज़ीम दुश्मन क़ुवतुनि खे जेको आहे उहा ताक़त बख़्शे थी, पर तनज़ीम खे नुक़सानु थी ॾे। ऐं इन पहल खे असां बहितर सवण सम्झंदे हाजी साहिब जे अचण खे असां चवंदा आहियूं हाजी साहिब सां असां अॼु इहो ऐलान था कयूं त गस्टा हिकु आहे ऐं गस्टा हिकु रहंदी। ऐं हाजी साहिबु गस्टा सिंध जो सदर आहे ऐं असां हुनखे मान ॾियूं था। ऐं हुन सां गॾु भाऊ नूरुद्दीन असांजो जेको गस्टा जो सीनियर तरीन अॻुवाण आहे उहो बि साईं सां गॾिजी आया आहिनि। ऐं साईं लियाकत ख़ासखेली साहिबु आहे। अॼु हिते भाउ अमजद ख़ान बि असां सां गॾु वेठो आहे हिन में, जेको सिंध जी क़ौमी क़यादत आहे। पर वरी बि इहा ॻाल्हि चवंदा था हलूं त जेके साथी जेके दोस्त सदाईं चवंदा हुआ, ॿिन्ही धुरनि में जेके दोस्त हुया चवंदा हुआ त बाबा गस्टा खे हिकु कयो ऐं गस्टा हिकु न थियण जे करे नुक़सानु पई खाए। अॼु हाजी साहिब जे पहल करणु ऐं कही अचण खे इहो असां सुठो सवण था सम्झूं। ऐं गस्टा हिकु आहे ऐं इहा क़यामत हिकु रहंदी। ऐं हिकु रहण सां सभिनी सिंध जे उस्तादनि जा जेके बि उस्तादनि जा मसइला आहिनि हाजी साहिब खे उहे सभु नोटिस में हूंदा आहिनि। ऐं साहिबु अॼु बि इहो वाइदो कयो आहे त गस्टा जे जेको बि मेंबर आहे उनजो बि जेकॾहिं हिकिड़ो बि मसइलो सिंध में हूंदो त गस्टा उनजे लाइ ॾींहुं राति जदोजहद कंदी। असां भलीकार खेसि चवंदा, टीम खे भलीकार चवंदा। ऐं असां पंहिंजे सभिनी दोस्तनि खे था चऊं त अॼु खां पोइ जेको बि मैसेज वञे हिकु गस्टा जो वञे, जीअं गस्टा जेका पुराणी ताक़त में उन साॻी ताक़त में बहाल रहे। महिरबानी हाजी साहिबु तव्हांजी, महिरबानी साईं नूरुद्दीन साहिबु। तव्हां जेको इहो ॿुधायो त असां हाणे हिकु थी विया आहियूं त इहो माना साईं अशरफ साहिब जे हिते हली अचण सां इहे सभु शयूं ख़तमु? बिल्कुलु हली अचण सां असांजो पहिरियों बि इहो मौक़ुफ़ हो त बाबा जॾहिं हाजी साहिबु पहल कंदो असांजो, छो त असांजो ज़ाती लेवल जो हिकिड़ो बि पाण में इख़्तिलाफ़ न हो, न अॻु में हो, न हाणे ई मौजूदु कंडीशन्स में बि इख़्तिलाफ़ कोन्हे असांजो। पर हिकिड़ो तनज़ीमी जेके ॻाल्हियूं हुयूं उन्हनि ते जेकॾहिं हिकिड़ो तनज़ीम जो वॾो जेकॾहिं पहल करे अचे थो त असां सम्झूं था जेकॾहिं असां हाजी साहिब खे इन शइ सुठी मोट न ॾींदासीं त पोइ असांजो मैसेज इहो वेंदो त असां गस्टा सां सचा न हुआसीं, पर असांजो ज़ाती इख़्तिलाफ़ हाजी साहिब सां। तंहिंजे करे ज़ाती इख़्तिलाफ़ हो ई कोन। हाजी साहिब जे अचण ते असां गस्टा खे हिकु करे छॾियो।